काज़ी अहमद जे वापारियनि चयो आहे त लॉकडाउन जी आड़ में पुलिस जीअण जंजाल करे छॾियो आहे। शहरी दुकानदार इताद जे अॻवाननि हरजीमल ठक्कर, बाबू सरफराज अहमद राजपूत, मलिक शहजाद ऐं ॿियनि प्रेस क्लब काज़ी अहमद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना वायरस जे बचाव ख़ातिर सिंध में लॻायल लॉकडाउन जी आड़ में काज़ी अहमद पुलिस आवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुननि चयो त बीमारियुनि या राशन पाणी लाइ मजबूरीअ में शहर ईंदड़ माण्हुनि सां पुलिस अटंगो रवैयो अख्तियार करे रही आहे। हुननि चयो त हुकूमत पारां 5 बजे ताईं खाधे पीते जा दुकान खोलण जी इजाज़त मिलियल आहे। उन बावजूद पुलिस पारां कानून जी भञकड़ी कंदे 3 वॻे खां दुकान बंद कराया पिया वञनि। जीअं त काज़ी अहमद जी पुलिस तमामु बहितरीन पुलिस आहे, पर उन्हनि जे जेके चंद अहलकार आहिनि उहे तमामु मुसलसल ग़रीबनि ऐं मिसकिननि सां नाजाइज़ियूं करे रहिया आहिनि। उन्हनि जी असां आला इख्तियारनि खां इहा अपील था कयूं ऐं मुतालबो था कयूं त उन जो नोटिस वरितो वञे ऐं उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे। ॿी त ताज़ो ई मतिलबु त जेको आहे असांजे शहर जे बादशाह इलाइक़े खे मतिलबु जेको उनखे तशदुद जो निशानो बणायो वियो, उन सां जेका सलूक कयो वियो आहे उन जो बि मतिलबु नोटिस वरितो वञे ऐं उन जी बि असां परज़ोर मज़म्मत कयूं था। ॿी सूरत में असां जेको आहे शहरी इताद या समाजी सियासी जेके भॻवान आहियूं उहो इन लॉकडाउन खां पोइ असां एहतिजाज जो हक़ रखूं था। वापारियनि सिंध जे वॾे वज़ीर एसएसपी शहीद बेनज़ीर आबाद ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त काज़ी अहमद पुलिस जे अवाम दुश्मन एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पुलिस खाते जो मयार बुलंद कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।